सोबदेरो लॻ ॻोठ लोअर सेठा आचा जी रहवासी चंडी बिराद जे औरतुनि ऐं मर्दनि फ़क़ीर मोहम्मद चंडी मस्मात हलीमा ख़ातून मस्मात अरबेली शैनीला ख़ातून सुबहाना ख़ातून चंडी ग़ुलाम हुसैन चिणियो एहतजाजी मुज़ाहिरो कयो ऐं ॻोठाणे फ़क़ीर मोहम्मद चंडी मीडिया वारनि खे ॿुधायो त असांजे नौजवान मुंहिंजे साली मोहम्मद मिठल चंडीअ जी मज़दूरी ऐं बूह जा पैसा अमीर चुणियो वल्द वज़ीर चुणियो शमन चुणियो ज़फ़र वल्द क़ाइमुद्दीन चुणियो वारनि ॾांहुं रहियल आहिनि। अमीर चुणियो ऐं ज़फ़र चुणियो सोबोदेरो शहर मां सईद सहतो जी मोटरसाइकिल चोरी करे मुंहिंजी साली मिठल चंडी खे ॾिनी त ही असांजी आहे, तूं कर्ज़ में काहे, हल असां पैसा ॾेई छॾींदासीं। उहा मोटरसाइकिल दौड़ कहराए विया जेका उतां सोबोदेरो पुलिस हथ कई आहे। असां SSP ख़ैरपुर SHO सोबोदेरो खे अपील था कयूं त असल चोर गिरफ़्तार करे असांजे नौजवान खे आज़ादु करे इंसाफ़ कयो वञे।